तोखे ख़बर आहे अज़ल खां वठी ज़र्र ज़न्न ज़मीन ते खेड़ो थींदो रहंदो आहे। आस्ते ॻाल्हाए। ये आखिरी जंग है बाबा। आशिक मजबूर आहे साईं बाबा। दलील के तू सवाल जे टाइम देने हो जा का मुझे पी के बेगुनाह कत्ल कियो वियो। मुझी भेण जी इज्जत सरेआम नीलाम कई वई। दिल टुटो तो नओ मिली वेंदो। ख़्वाब टुटी पिया त ॼण उमिरि रायगान थी वई। आलियूं अखियूं रहंदियूं तुंहिंजे प्यार मिलण ताईं। आलियूं अखियूं रहंदियूं तुंहिंजे प्यार मिलण ताईं। इंतज़ार तुंहिंजो रहंदो ही साह वञण ताईं। जेको बि मीरू सां धोखो कंदो आहे उन्हीं जो अंजाम सिर्फ मौत हूंदो आहे। मौत शिकस्त करण जो मुक़दर आहे इहो तो वक्त ॿुधाईंदो। तोड़े मुंहिंजो बिगाड़े बि छा थो सघी। ये भितर वांगुर हथ में खणी मरोटो ॾींदो मैं। अले अला साईं छा हुकुम ॾिनो थे तूं तो गुरूर जी चोटीअ ते चढ़ी वई है। अदा मीरू शहर तो वनी तुझे लाए लाल चूड़ियों जरूर आणजा। जेकॾहिं तू ना मुखे मिले ना तो मां ज़हर खाई छॾंदसि। हिन चंड जहिड़े चेहरे जे लाइ मां पंहिंजी जान कुर्बान करण लाइ बि तयारु आहियां। लाशन जो ढेर करे छॾींदुसि। अब जो मालिक हिक्का आशिक मजबूर वा भली के दो भी कंधार हुजे। आशिक मजबूर वा भली के दो भी कंधार हुजे। आया ज़ैपी बाहर दर पे खोल के इस तो केरा अलाए केरा ओला जा बाना बाहर विंदे खबर पर नहीं ना तो केरा इते वेठे ही खबर पर नहीं जा। अचां तो अचां
दरवाजे बंधण ते नियत थई छा? साईं तव्हां लेटर पहुतो अयाज़ जी मां अयाज़ पुट खत लिखियो आ। या अल्लाह लख शुक्र आहे मुंहिंजे बचड़े पंहिंजी इज़त मां खत त लिखियो। अयाज़ जा पीउ मुंहिंजो बचड़ो खत में छा पियो लिखे? ओ चरी अयाज़ पुट डॉक्टर बन जियो आहे। बे डी शहर खां वापस पियो मोटे। सदको वञाए भोतार साहब सफ़ा रंग रूप असुल करे आया आयो सफ़ा सुञाण में नथा अचो। मुंशी जॾहिं आउं हितां परॾे वियो हुअसि त फुल अछी ॾाढ़ी हुई। उते कलर अहिड़ा लॻा पिया आहिनि जो 100 साल जे पोड़े खे 16 सालनि जो छोकिरो बणाए। ऐं हूअं बि मथां इलेक्शन अचण वारी आहे। सदको वञाए इलेक्शन मथां लॻी पई आहे ऐं ॿुधो आहे त राणा मुख्तियार भी इलेक्शन वञण जी तैयारी पियो करे। राणा जी कहिड़ी मजाल जो मुंहिंजे साम्हूं इलेक्शन विढ़ंदो। मुंशी हीअ सीट हमेशा मां ई खटंदो आहियां ऐं हिन इलेक्शन में भी आउं ई खटंदुसि। सदको वञाए ज़रूर अव्हां ई इलेक्शन खटंदव। पर छा मुंशी तोखे केतिरा दफ़ा झलियो आहे त ॻाल्हि अध में न कटींदो कर। सदको वञाए ॻाल्हि ई अहिड़ी जो नाराज़ न थी वञो। कहिड़ो आसमान किरी पियो वरी छा थियो? सदको वञाए एॾी कावल न करियो। मुंहिंजो इशारो नंढे भुतार जलाल खान ॾांहुं आहे। मुंशी छा थियो आहे जलाल खे? जेकॾहिं अहिड़ा ई अफ़ाल रहियसि न त पोइ इलेक्शन जो सोचियो ई न। अरे तव्हांखे जुरत कीअं थी मूंसां हथ मिलाइण जी? हाँ साईं गुस्ताखी मां साईं। सॼो ॾींहुं हथ धो कोन था अचे था हथ मिलाइनि। इहो छोरो कहिड़ो? मास्टर अज़ीम जो पुटो अयाज़ जेको शहर मां पढ़ी आयो आहे वॾी मथे में हवा। पर जेकॾहिं इहा हवा कढी न छॾीमांसि त मुंहिंजो नालो बि जलाल खान नाहे। हलो वञो वञी कमनि सां लॻो। हा
हलंदासीं हा वञो